अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो तुम बिल्कुल ठीक होंदा, चाक चंगा भला होंदा। असांजो दुआऊं हमेशा अवांजे लाइ इहे त रब बाजारो अवां के पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तों, हिकिड़ो गिराक दुकान में दाख़िल थियो ऐं दुकानदार खां मालूम कयो त केलनि जो दर्जन घणे था ॾियो ऐं सूफ़नि जो किलो घणे आहे। त हुन चयो साईं 12 रुपयनि में केलनि जो दर्जन आहे ऐं 10 रुपयनि में तव्हांखे सूफ़ जो किलो ॾींदुमि। हिननि जो इहो बहस हले पियो रेट ते। त ईअं कंदे हिकिड़ी औरत उन दुकान में दाख़िल थी ऐं उन चयो त अदा इहो केला घणे था ॾियो ऐं सूफ़ घणे था ॾियो। त उनखे चयईं त अदी इहो केला जेके आहिनि दर्जन आहे 3 रुपयनि में ऐं सूफ़ 2 रुपए में किलो आहिनि। त उन शुक्र कयो, अलाह जो शुक्र, अल्हम्दुलिल्लाह मालिक साईं, अॼु मुंहिंजे बचड़नि खे कुझु मिली वेंदो, ऐं उनखे पैसा कढी ॾिनई। सो जेको गिराक दुकान में अॻ में बीठो हुयो उहो बीठो ॾिसे पियो हुनखे अहिड़ी टेड़ी अख सां। हिन खां पहिरियां जो हू कुझु चवे, दुकानदार अख हंयसि त थोरो सब्र कजांइ, पोइ ॻाल्हायूं था हिन ते। बहरहाल हुन तोरे ऐं केला ऐं सूफ़ जेके आहिनि उनखे ॾेई छॾिया। माई पैसा ॾियना ऐं माई रवानी थी वई। त दुकानदार उनखे ॾिसी ऐं चयो त अदा मां तव्हां सां कंहिं बि क़िस्म जो को बि धोखो न पियो कयां, न ई तव्हांखे फुरियां पियो। केला वाक़ई एतिरे में आहिनि ऐं सूफ़ बि एतिरे में आहिनि। सो हीअ जेका औरत वठणु आई हुई, इहा वीचारी अकेली आहे, बेवाह आहे ऐं हिन जा 4 मासूम बचड़ा आहिनि। असां पाड़े वारनि सॼनि कोशिशि कई आहे त कंहिं न कंहिं तरह सां हिन जी असां मदद कयूं, पर हर दफ़े फेल थी वेंदा आहियूं। मां पाण बि ज़ाती तौर ते इहा कोशिशि कई आहे त कुझु हिन औरत खे ॾिजे, पर हीअ वठंदी न आहे कंहिंखां। हीअ औरत जेका आहे वॾी ख़ुददार आहे ऐं इहा कंहिंखां बि कुझु बि न आहे वठंदी। सो पोइ हाणे इहो तरीक़ो मूंखे सम्झ में आयो आहे त जॾहिं इहा मूं वटि औरत ईंदी आहे त मां इन तरह सां रेट घटि करे ऐं हिनखे शयूं खणाईंदो आहियां त जीअं खणी वञे। हफ़्ते में 1-2 दफ़ो ईंदी आहे मूंखां फ्रूट वठणु। सो असां इहा कोशिशि कंदा आहियूं। जॾहिं हुन ग्राहक इहा ॻाल्हि ॿुधी त ग्राहक अॻिते वधियो ऐं भाकुर पातईं दुकानदार खे त यार भलो कमु पियो करे, अलाह साईं तोखे आबाद कंदो ऐं अहिड़ी जेका तौफ़ीक़ आहे उहा हर माण्हूअ खे मिले। अलाह पाक इन ई ॻाल्हि में राज़ी थींदो आहे। मूंखे का बि तकलीफ़ न आहे, पर मूंखे थोरो हैरानी थी। सो दोस्तो, इहो हूंदो आहे ॿिए माण्हूअ जो ख़्यालु रखणु। इहा हूंदी आहे ॿिए जी तकलीफ़ खे सम्झण जी सघ। अॼोके दौर में असां वटि छा पियो थिए, हीअ त पुराणनि माण्हुनि जी ॻाल्हि आहे। अॼोके दौर में तव्हां ॾिसो पिया त असांजा दुकानदार हाणे बरसातुनि में जेका कली मिलंदी हुई 30 रुपए वाल, उहा कली 250-300 में वाल खपाई अथऊं। त अहिड़ी हालति लॻी पई आहे। असां पंहिंजे मुसीबतुनि ते बि, मुसीबतुनि अचण खां पोइ बि कोन था सिखूं। असांजे मथां जेको ॾमर किरे थो उन मां बि कोन था सिखूं। बसि असांखे पंहिंजो मुनाफ़ो खपे थो, कंहिं न कंहिं तरह सां असां दौलत हासिलु करियूं। ज़िंदगी थोरी आहे, ज़िंदगी ईअं पल में गुज़री वेंदी, ख़बर ई कोन पवंदी। तव्हांजी जेतिरी बि उमिरि आहे, तव्हां सोचो त इहा तव्हांजी गुज़िरियल उमिरि कीअं गुज़री वई आहे, तव्हांखे ख़बर बि आहे। ॾुख तकलीफ़ूं ज़रूरु ज़िंदगी में हूंदियूं आहिनि, पर ज़िंदगी एॾी स्पीड सां असांजी कीअं गुज़री वई आहे, इहा रफ़्तार छा असांजे कंट्रोल में आहे? छा असां खे ख़बर पवंदी त मौत कॾहिं ईंदो, त उन खां पहिरियां असां सदका ऐं ख़ैरातूं करे वठूं। सो पंहिंजो ख़्यालु रखो। अहिड़ा ग़रीब, मिसकीन, नादार माण्हू हिन वक़्तु त धरतीअ जे चपे चपे ते माण्हू मौजूदु आहिनि जिन खे तमामु घणी सख़्तु ज़रूरत आहे इन्हनि शयुनि जी। त निकिरो, माण्हुनि जी मदद करियो त जीअं अलाह असां मंझां राज़ी थिए ऐं हीअ असांजे मथां जेकी आफ़तूं किरनि थियूं, इहे आफ़तूं ख़तमु थियनि। अलाह ताला अव्हांखे ऐं असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, आमीन सुम्मा आमीन। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अव्हां खां इजाज़त पियो वठे। पंहिंजे ख़ुसूसी दुआनि में ज़रूरु यादि रखिजो, मोकिलाणी कोन्हे, सदाईं गॾु ई गॾु। अलाह वाहिद।